नाज़रीन हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ट्विटर ते पैगाम जारी कंदे चयो जर्मनी जी परडेही वज़ीर जी मेज़बानी करण ते खेसि ख़ुशी थी आहे। संदसि चवण आहे त जर्मनी परडेही वज़ीर सां यूक्रेन मसइले अफ़गानिस्तान में बहरान समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। उन खां अलावा वालारल कश्मीर में इंसानी हक़नि जी भंजकड़ी ते पिणु ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान ऐं जर्मनी में लाॻापा हिकु भेरो ॿीहर मज़बूत थिया आहिनि। मुलाक़ात में जर्मनी सां गॾिजी कमु करण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। मुलाक़ात में ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीपी चेयरमैन परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ट्विटर ते पैगाम जारी कंदे चयो जर्मनी जे परडेही वज़ीर जी मेज़बानी करण ते खेसि ख़ुशी थी आहे। संदसि चवण आहे त जर्मनी जे परडेही वज़ीर सां यूक्रेन मसइले अफ़गानिस्तान में बहरान समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। उन खां अलावा वालारल कश्मीर में इंसानी हक़नि जी भंजकड़ी ते पिणु ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो पाकिस्तान ऐं जर्मनी में लाॻापा हिकु भेरो ॿीहर मज़बूत थिया आहिनि। मुलाक़ात में जर्मनी सां गॾिजी कमु करण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ट्विटर ते पैगाम जारी कंदे चयो आहे जर्मनी जी परडेही वज़ीर जे मेज़बानी करण ते खेसि ख़ुशी थी आहे। संदसि चवण आहे त जर्मनी परडेही वज़ीर सां यूक्रेन मसइले अफ़गानिस्तान में बहरान समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल्हि थी आहे।